सिंध हाई कोर्ट तौहीन अदालत के केस में इब्राहिम हैदरी टाउन म्यूनिसिपल के चेयरमैन नज़ीर भुट्टो समेत 6 ऑफिसरन के मुअत्तल करे छॾियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे रब नवाज़ मस्तोई। जी रब नवाज़। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट में अॼु तौहीन अदालत ते दरख़्वास्त ॿुधणी थी आहे जिते टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन इब्राहिम हैदरी जे चेयरमैन नज़ीर अहमद भुट्टो ऐं म्यूनिसिपल कमिश्नर समेत 6 जेको आहे ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। जॾहिं त तव्हां ॿुधाईंदो हलंदो गदाफ टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन ऐं इब्राहिम हैदरी म्यूनिसिपल कारपोरेशन में जेको काफ़ी महीननि खां हलंदड़ तकरार हुयो जी माल चुंगी जेकी क्रेन सर्टिफिकेट जे नाले ते माल चुंगी जे टैक्स हूंदी आहे उन ते जेको आहे हलंदड़ तकरार ते जेको आहे अॼु तौहीनी अदालत में फ़ैसिलो थियो आहे। जॾहिं त नज़ीर अहमद भुट्टो समेत जेके 6 जेके ऑफिसर म्यूनिसिपल कमिश्नर मसूद नवाज़ खुश्क ऐं टैक्सेशन डायरेक्टर अहद शेख समेत 6 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। जॾहिं त मुअत्तल ऑफिसरनि में समेत जेकी अदालत जे टैक्स जे मामले ते हलंदड़ झेड़े खे हल कराइण लाइ वज़ीर आला सिंध खे रूबरू पेश करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त टाउन म्यूनिसिपल कारपोरेशन जाम शोरे ते हलंदड़ जेको गैर कानूनी चुंगी जॾहिं ॿी लिंक रोड ते हलंदड़ जेकी गैर कानूनी चुंगी आहिनि जेको आहे उन्हनि ते जेको आहे नोटिस कयो आहे। जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार वकील गदाफ टाउन जे चयो त अदालती हुकुम जी तौहीन कई आहे। गैर कानूनी तरीक़े सां टैक्स वसूल करे रहिया हुया। जॾहिं त नाज़र जी रिपोर्ट गैर कानूनी चुंगी जी मौजूदगी पिणु जेको आहे सो तस्दीक थी आहे। जंहिं ते अदालत इब्राहिम टाउन चेयरमैन ऐं उनखे जेको आहे समेत जेके 6 ऑफिसर उन्हनि खे जेको आहे सो नोटिस जारी करे छॾिया आहिनि। जी रब नवाज़, तव्हांजी महिरबानी।